सिंधी अदब जी झलक एडवांस डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों सबक पहिरियों खुशामद परमानंद मेवाराम। अगले में को गुण ख्वाह न हुजे त बि पंहिंजे मतिलब कढण लाइ या वटि सुरखरू थियण लाइ मुंहं ते संदसि साख करण में खेसि पॾाइण खे खुशामद थो चइजे। स्वाभाविक तौरु साख माण्हूअ खे वणंदड़ आहे। पंहिंजी साराह ॿुधी पियो टिलंदो के ख़ुशि पॼणा त साख लाइ मरंदा आहिनि। पंहिंजे नाले कढण कारण हद जो गासो बि सहंदा। अहिड़नि लाइ चङो चयो आहे त हट खुटाए थी साख कढणी। मूर्ख जे खुशामद ते भम विझण खां सियाणे जी टोक भली। मुंहं ते साख करण वारा अक्सर मतलबी फ़रेबी या मुफ़्तखोर हूंदा आहिनि। मुंहं ते सभु साखूं कंदा चे तो जहिड़ो सखी ऐं बख़्तावर को विरले हूंदो, पर उहे साॻिया लुंड खुशामदड़िया कम लथे खेसि निहारींदा बि कोन। ऐं जे मतिलबु हासिल न थियनि त पर पुठ गिलाऊं कंदा ऐं बदशद ॻाल्हाइण में देरि न कंदा। लूमड़ ऐं कांव वारी आखाणी न विसारजे जो कांव लूमड़ जे ओभारण ते सुधी कढी ॾिनी हुई, पर साॻियो जीअं कैनेट खे अमीरनि पे पढ़ायो त उन्हीअ सियाणे बादशाह उठलो खेनि झिड़कियो। दुनिया में जे कमीना खुशामदड़िया घणा आहिनि त कूड़ीअ खुशामद जे बुखियनि जी बि कमी कान्हे। ख़सूसा जिन खे का इख़्तियारी या उहिदो आहे या पैसो झझो अथनि ऐं हथ छूट अथनि। मुंहं ते खुशामद करण मां घणियूं ख़राबियूं थियूं जाॻनि। हिकिड़ो त खुशामद कंदड़ अंदरि ॿारी करणु सिखंदो, जंहिं लाइ शाइर किन चयो आहे चे ॿाहिरां ज़ेब ज़ुबान में दिलि में हथियारो। ॿियो त जंहिंजी खुशामद थींदी सो दुनिया पाणियूं वियो। मंझिसि जेके अवगुण ऐं बद ख़सलतूं हूंदियूं से छॾण त छॾण जे माॻ उठलो उन्हनि में वेंदो पको थींदो। तारीख़ मां केतिरा मिसाल मिलनि था त हाकिम ज़ुल्मी या बदकार हूंदा हुआ ऐं सलाहकार ऐं वज़ीर मिलंदा हुअनि लिली चिपी कंदड़ त मुल्क में अंधेर ॿरी वेंदो हो। दुनिया में सच चई ॾींदड़ थोरा लभंदा। खुशामद जी गिला करण मां इहो मतिलबु न आहे त कंहिं शख़्स में चङा गुण ऐं ख़सलतूं हुजनि त संदसि दिलि वठण ऐं खेसि हिमथाइण लाइ संदसि साराह न कजे। साराह करण त वाजिबु आहे तजवीज़ सां, जीअं मंझिसि हठ न जाॻे ऐं आफ़िरजी न वञे। ॿियो त घणा माइट ॿार खे चतुराई जो को जवाबु ॾींदे या अकुल जी ॻाल्हि कंदे ॿुधंदा आहिनि त ॿियनि जे रूबरू संदसि मुंहं ते खे सराहींदा आहिनि। इन जे करे ॿारनि में नंढे ई हठ ऐं अभिमान जो ॿिज थो पवे।